साइट के इलाके में बुनियादी मसला हल न थियण करे मुख्तलिफ कॉन्फ्रेंस पार्टियुनि पारां मुख्तलिफ हंधनि ते एहतिजाजी मुज़ाहरा कया विया। साइट जे MC बोल्हाड़ी जे अवाम खे बुनियादी सहूलियत न मिलण करे क़ौमी अवामी तहरीक ज़िले जामशोरे पारां अब्दुलसत्तार लोहर मोहम्मद उसर रिंद सिंगार अली कुमरानी वज़ीर पाहर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कारकुननि ऐं रवासनि गॾिजी MC बोल्हाड़ी ऑफिस जे आॾो एहतिजाजी मुज़ाहरो करे धरणो हयो। धरणे खे ख़िताब कंदे अॻुवाणनि चेतावनी ॾींदे चयो त कानून मूजिबि MC बोल्हाड़ी जे रवासनि खे पाणी समेत तमामु बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि, ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। ॿिए पासे MSTP तालके कोटड़ी पारां फाटक खां बस्ती वेंदड़ मेन रोड तामीर न थियण ख़िलाफ़ DC ऑफिस जामशोरो आॾो 2 ॾींहनि वारी एहतिजाजी कैंप क़ाइमु कई हुई। कैंप में STP अॻुवाण अमजद मस्तोई, यूनिस ओठो समेत पार्टी कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। अॻुवाण मुतालबो कयो त जल्द खां जल्द फाटक खां बस्ती ताईं मेन रोड तामीर कराए इंसानी ज़िंदगियूं बचायूं वञनि। अॼोकी एहतिजाजी कैंप घुर थी करे त कोटड़ी खुदा जी बस्ती जो मेन रोड है फाटक खां प्यार बस्ती वारो इहो इंतई ख़राब है, खंडर बनियल है, इंतई इहो ज़बूनाल बनियल है। त असांजी कैंप घुर थी करे तिन ज़बूनाल जो रोड है प्यार बस्ती जो मेन रोड इन जी फौरन तामीरात कई वञे, इन जी फौरन कम शुरू करे वञे। जे न तो सुभाणे ये एहतिजाजी कैंप में ऐलान कंदासीं, ज़िले जामशोर में तहरीक हलाईंदासीं। जेकॾहिं DC इन कम में शुरूआत न कई तो इन DC के पोइ वेहण जो को हक़ न हूंदो। इहो असांजो मुतालबो आहे DCO साहब खां त असांजो काफ़ी अरसे खां वठी जेको ॿ स्टाफ खुदा जी बस्ती फाटक खां वठी जेको रोड आहे काफ़ी अरसे खां इहो ज़बून लॻो पियो आहे, ख़राबु आहे, बिल्कुलु उखड़ियो पियो आहे। त इन जे लाइ को माना इन्हनि क़दम न खयो आहे, न हुनखे ठाहिराइण जे लाइ कुझु सोचियो आहे। त असां अॼु कैंप रखिया हुनखे इहो चेता था ॾियूं त असां महिरबानी करे असांजो इहो मसइलो हल कयो वञे ऐं इन रोड जो जल्द ब जल्द तमीराती कमु शुरू कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।